ये मुझा लफ्ज़ किन खे त ॾुखिया लॻिया हूंदा चवंदा त मोहब्बत अंधी शइ थींदी आहे भला जे चवे थो त छा कयूंसि पर भला क़ुरान जी हिकिड़ी आयत रुगो हाय हाय हाफ़िज़ सच थो ॻाल्हाई साईं सुभान अल्लाह अल्लाह ताला तो फरमातो त असां अयबअसक रब्बुक मक़ामम महमूदा सूरत केड़ी आयत मुबारक जो तर्जुमो आ अल्लाह ताला तो फरमासबो त मुंहिंजा महबूब करीब जो तुझो रब तोखे अहिड़ी जगह ते बिहारे जिते समूरा तुझी तारीफ़ कन सुभान अल्लाह यो मकाम महमूद मकाम शफात जॾहिं क़यामत जो ॾहाड़ो थींदो जलसे जी भी कारवाई जो आगाज शुरू करायो रब जे कुरान जी तिलावत सां अदा हाणे जलसे जी कारवाई शुरू थी थे पई फलाणो कारी साहब कुरान जी तिलावत कंदो अदा ईअं आगाज थींदो हाणे ॻाल्हायो थोरो शाबाश जॾहिं इहो क़यामत जी कारवाई जो आगाज शुरू थींदो त ख़बर थी त इहो कहिड़े तरीक़े सां कारवाई शुरू थींदी कुरान जे तिलावत सां न नातन सां न या मोहम्मद जे नाले सां शुरूआत थींदी सुभान अल्लाह वाह जो मंज़र हूंदो सुभान अल्लाह नारे रिसालत सदके अर्श मौला जे मथो अल्लाह ताला पंहिंजे कुदरत वारी कुर्सी रखराईंदो अदालत जी वरी ऐलान फरमाईंदो त इन कुर्सी मोहम्मदन बैन यदय रब मुझे महबूब जी कुर्सी खणी अचो मां रब्बुल आलमीन जे कुर्सी जे भरसा के मुझे दिलबर मोहम्मद जी कुर्सी रखो ॻाल्हाए न यो तुझे मुझे नाने जो शान ना है सैयदन जे नाने जो मदीने वारे जो शान आ गालड़ी वणे वा थी हाणे हेरे ॿुध अल्लाह ताला पंहिंजे उन बेमिसल कुर्सीअ ते वेही करे सॾु कंदो त या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हथ मथे हाय 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 या मोहम्मद सुभान अल्लाह सदके याद रखी छॾजाए मदीने वारे जे शान ते कननि में सुस पुस न कजाए मरी वेंदे अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे सॾु फरमायो हाणे हेॾो तवजो कर थोरो त खुदा जी कुदरत सारे हशर जे मैदान में जेकी मोहम्मद जे नाले वारा माण्हू हूंदा सभु अचे गॾु थींदा क्या बात है वाह वाह वरी हे नज़ारो ॾिसजो सुभान अल्लाह त अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो मलाइका चई जी साईं चईंदा मां सॾु पंहिंजे यार खे कयो आहे एतिरा माण्हू छो आया आहिनि छा ख़ुदा खे ख़बर कान्हे का जो मलाइकनि को थो पुछे पोइ इन मां इहो दलील वठंदे त अल्लाह खे बि ख़बर कान्हे किना कई सारे लुंठ जाहिल ॼट हे छो आया आहिनि एतिरा माण्हू मां सॾु पंहिंजे यार खे कयो आहे मलाइक अर्ज़ कंदा त साईं इन्हनि सभिनी जो नालो वा मोहम्मद रब जो या मोहम्मद करे सॾु कयो आहे त हिननि सभिनी सम्झो आहे त रब असांखे सॾु कयो आहे असांखे सॾु कयो आहे असांखे सॾु कयो आहे या इलाहुल आलमीन सभु मोहम्मद जे नाले वारा माण्हू जेके जे गॾु थिया आहिनि हाणे अल्लाह साईं फरमाईंदो हा इन्हनि सभिनी जो नालो मोहम्मद आहे चई हा चई त पोइ इन्हनि सां हिसाब किताब कोन्हे सभिनी खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत ॾे मोकिले छॾियो वाह सखी दरबार वाह मोहम्मद जो सदको सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाईंदो त जंहिंजे मथां बि मुंहिंजे यार जो नालो आहे मां उन खे जहन्नम में न साड़ींदुसि वञो त वापसि तॾहिं वञो इहा सुभान अल्लाह करण जहिड़ी ॻाल्हि हुई या न हाणे हेॾे अल्लाह जो नालो थी मां ॾिस मदीने जा साईं दा फरमान पिया त जेॾी महिल मुंहिंजो रब मूंखे सॾु कंदो त या मोहम्मद त
मां रब जे हुजूर में जेडी मल हाज़िर अचे थींदुसि त मुंहिंजो अल्लाहुम्मा मुहम्मद जो इस्तक़बाल कंदो। छा नज़ारो आहे, छा नज़ारो आहे, सुभान अल्लाह, छा नज़ारो आहे। अला मुंहिंजा महबूबा वे कुर्सीअ ते हेॾो जेडी मल पंहिंजे कुर्सीअ ते तशरीफ़ फरमा थींदा हसन हुसैन जा नाना खातून जन्नत जा बाबा उन्हीअ मालानी कंडियारे वारे जोगीअ खे कंध खां वठी करे ओॾे बूत कराइजांसि ॾिसणे ओॾे इहो तो जहिड़ो आहे। हाय हाय सदके नारे तकबीर, नारे रिसालत, अज़मत मुस्तफा, मोहब्बत मुस्तफा, शान मुस्तफा, सुभान अल्लाह। आया रहा बचाओ ईमान, मथे करो हथ, ईमान बचाओ, महबूब सां मोहब्बत सच्ची रखो, गैरन ने न वञो, धारन ने न वञो। बस जिंदाबाद। अल्लाह ताला जंहिंजो इस्तक़बाल फरमाईंदो मुंहिंजा महबूब हलिया हेॾो वे कुर्सीअ ते पाण शफ़ाअत जे कुर्सीअ ते तशरीफ़ फरमा थींदा पाण फरमाईंदुसि अल्लाह साईं त महबूबा छो भला जो तूं परेशान थो ॾिसण में अचे चई त उम्मत जे फिक्र में आहियां। हाय हाय अॼु मूंखे त कुर्सीअ ते विहारियो थी पर वल सोफ़ इहो थी कर रब क फतरदा जा वाइदा मां मुहम्मद सां पाड़ तो मूंसां वाइदो कयो हो त मां क़यामत में एतिरो तोखे ॾींदुमि जो तूं राज़ी थींदे। यौम ला युख़्ज़िल्लाहु नबी क़ुरान में चयो हई मूंसां वाइदो कयो हई त मां क़यामत जे ॾियारे तोखे रुसवा न कंदुसि। हेॾी सारी मखलूक में मां तुंहिंजो कंधु हेठि न कराईंदुसि। हेॾो सारो मां यतीम जे कॾ उम्मत जो लॾो लाथो थई मूंखे कुर्सीअ ते विहारे थो हीअ मुंहिंजी गुनाहगार उम्मत काॾे वेंदी त रब फरमाईंदुसि तूं कुर्सीअ ते वेह मां तुरीद अन असनौ बि उम्मतिक तूं चवी छा थो जीअं चओ तुंहिंजे उम्मत सां मां अहिड़ो सलूक कयां। हाय हाय छा था सम्झो सदके सदके इन्हनि लफ़्ज़नि तां कुर्बान सुभान अल्लाह। तू जेको पंहिंजे उम्मत जे लाइ चवे छा थो चवे सल तुत सुवाल कर अता कंदुसि वशफा तु शफा शफात कर तुंहिंजी शफात क़बूल कंदुसि। हे मक़ाम महमूदा जंहिं ते मां तोखे विहारियो आहे असा अयब असक रब का मक़ाम महमूदा करीब आ जो तोखे मां अहिड़ी जॻह ते बीहारींदुसि जाते समूरा तुंहिंजी तारीफ़ कंदा ऐं ख़ुदि रसूलुल्लाह फरमायो त लैस अहदुन मिनल ख़लाइक अन यक़ूम ज़ालिकल मक़ाम। इहो उहा जॻह हूंदी जिथे मां मुहम्मद खां सवा ॿिए खे बीहण जी इजाज़त न हूंदी। हाय हाय इहो अथई शान मुस्तफा सुभान अल्लाह। जंहिंजे दर तूं ही इज्जत मिली तूं भी आट उन्हीं नाल करदा बुढ़ नहीं मरदा। हम सरी दिया प्या दावा करें दई मैं नौकर न करें साईं दे दरदा बुढ़ नहीं मरदा। मेरे साईं दे दर ते लखे पे पल दिन तू टुकर किते वदई फिरदा बुढ़ नहीं मरदा। बेकू मंगण कनू मना करे दई आप किस्ता चाई वदई फिरदा बुढ़ नहीं मरदा। मिस्कीन को अखियां अजल कनू मिलियां तू अंधा असल है दुर्दा। सारे हशर जे मैदान जा माण्हू अचे गॾु थिया आदम जी मौला उथी मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कर सुभान अल्लाह। वरी यार हे लफ़्ज़ त ॿुधो सुभान अल्लाह सदके सदके उथी तारीफ़ कर मुंहिंजे महबूब जी चई मुंहिंजा साईं हिन अखों वधीक ॿी तारीफ़ कहिड़ी कयां 300 साल रुनो हुयुमि त परचई कोन पियो इहो मोहम्मद मेड़ आंदो हुयो मां त परची पियो हुयो। हाय हाय बराबर से बराबर। इब्राहिम उथी तू तारीफ़ कर
चैसे मां तारीफ़ इया थो कया त बाहिन मो कोई कोन बचंदो वा इन मोहम्मद जो नूर मुखे चे उन बचायो हो बाहि के त कुलना या नार कूनी बरदम सलाम अला इब्राहिम बराबर तो चयो हो पर मुझे पुष्ट मुबारक में इन जो नूर जलवगर हो जे इयो न चे हां त मां सड़ी वञा हा बाहि न छॾे हाय हाय सुभान अल्लाह वाट साईं सही वाट सही सुभान अल्लाह इस्माइल तू भी तारीफ़ कर मुझे महबूब जी चई साईं लख दफ़ा तारीफ़ कंदो मांस छुरन कातन जे हेठों कोई न बचंदो वा पर इन राणे बचायो हो नथा ॻाल्हाइनि सब नबी तारीफ़ कंदसि सब नबी तारीफ़ कंदसि उन खां बाद में असां भी उथंदा तारीफ़ कंदा शहीद ईंदा तारीफ़ कंदा औलिया किराम ईंदा तारीफ़ कंदा सबको पंहिंजे हैसियत आहरत महबूब जी तारीफ़ कंदो भिटाई थो चवे त जे मूंखे वारड़ो मिलियो त दाह करे चवंदुसि त मारू मिट मली रजा सभई मूं सरदार माशर वेल मैदान में मुहबत थींदा महदार लोयन वारा लख हज़ार पर मारू मथन हिकड़ो वाह सही वाह वाह सही वाह हाजी तो चवे पियो त जे असांखे वारड़ो मिलियो त मां बि दाह करे हिकिड़ो शहर रखी छॾियो वा अॼु कहिड़ो शहर चवंदे चई त जे मालिक घुरियो त ईअं चवंदो मांसि त मोयो मखलूकात खे तुंहिंजे लबनि जी लालाड़ काॾे चंड काॾे सजण तुंहिंजे चेहरे जी चांडाण ग़ुलाम नबी हर वस्फ़ जी वेही लिखे छावा खाण से छिनंदा छाजे कान जन ॾिसण सां दिलि ॾेई छॾी हाणे ईअं जेकॾहिं हिक हिक आशिक जो शहर पढ़ंदो वञा त ताक़त कान्हे जो मां कमु पूरो करे सघां सारी मखलूक मुंहिंजे महबूब जी तारीफ़ करे हशर में हशर त उन ॼाणे वाबीअ जे लाइ हूंदो जेॾी महिल ख़ुदा चवंदुसि तॾहिं तव्हां उथो मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कयो त जेके हिते प्रकार आहिनि त उते बि त अहिड़ा ॿोल ॿोलींदा न हे असां जहिड़ो वा खाईंदो वा पीअंदो वा शादियूं वस जंगियूं कयई हलीमा जूं बकरियूं चारे बसि हिननि जो ईअं चवणो मोचड़े जो जीवन शुरू थियणो अरे ॻाल्हायो नथा अरे कल्होड़ा त ॻाल्हायो भेड़ा कल्होड़ा त ॻाल्हायो काथे ॻाल्हि कला तो दई खुदा कुझु हाणे हेॾे तवजो कजो अल्लाह ताला फरमाईंदो त सारी मखलूक त मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कई पर हाणे मां खुद मालिक ऐं ख़ालिक थो तारीफ़ कयांसि हाय हाय वाह सही वाह सही वाह सुभान अल्लाह हाणे पंहिंजे शान मुताबिक़ जेका तारीफ़ कंदो अकबर जे त भाउ खे ताक़त न आहे जो उहे लफ़्ज़ करे सघे एतिरा रुगो ॿ लफ़्ज़ रुगो चई सघां थो त महबूब जे सूरत पाक ॾे ॾिसी करे चवंदो त हे हशर जो मैदान तुंहिंजे शान ॾेखारण जे करे त पंहिंजा परावा सजण दुश्मन जो तुंहिंजो शान ॾिसंदा रब जे कुर्सीअ सां गॾु मुस्तफ़ा जी कुर्सी कीअं पई आहे ॻाल्हायो सॼो हशर जो मैदान ॾिसे त लिबाल हमद जो झंडो मुस्तफ़ा जे हथ में आहे 1,24,000 रसूलुल्लाह जे झंडे जे हेठां बीठा आहिनि खुदा जे ज़ात जो कसम आहे त ये 1,24,000 नबी सगोरा उन्हनि जूं उम्मतूं के हशर जे मैदान में गोॾनि ताईं पघर में हूंदा के चेले ताईं पघर में हूंदा के पंहिंजे पघर में घोटा पाईंदा इहे सभु मिली रसूलुल्लाह जे हुजूर में ईंदा वारो कर सिफारिश कर रब खे चओ त जल्दीअ में हिसाब शुरू कराए जलालत या कहारिया कहरत या कंहिंजी नथो ॿुधे चवेसि त हिसाब किताब त शुरू कराए सूह विञायम सूमरा मुंहिंजो मेरो मुंह थियो वञण तित पयो जिते हलण नाहे हुस्न रीअ
ॿुधाए त सही त उते अहिड़े पंहिंजे पाक पैगंबर जाॾो कंधु खणंदे कहिड़ो है कंधु हेड़ा मुजाहिद खणंदा या रसूल अल्लाह जे चवण वारो हली अचो मुझे मीलाद जे मनाइण वारो हली अचो सुभान अल्लाह मरहबा मूंखे नूर करे मञण वारो हली अचो त अॼु सॼो हशर जो मैदान जन्नत नूर करे ॾियांव ॾुख पंहिंजे जो थींदो आहे अमल था वञनि ॿिया असां चवंदा त सुधरी पवे त भलो अथसि पर जेकॾहिं अहिड़े अल्लाह जे रसूल जी तोखे कान कान्हे का ऐं तो का रसूल खे हस्ती न सम्झो वा त तो जहिड़े लूसीअ जी बि उते कान कान्हे हाणे धक क़ुर जो अहिड़ो थो हणाए थो उहो मीसाइल न हूंदो उहो एटम बम हूंदो है सुभान अल्लाह हा सही हा चओ त ॿुधायांव अल्लाह ताला तो फरमाए पियो त वल्लाह वरसूलुहु अहक्कु अन युर्दूहु खुश होते आप तो खुश होते अखरन 4 कुरान शरीफ जा अल्लाह व रसूलुहु अहक्कु अन युर्दूहु सदके ॻाल्हायो हाणे इन कुरान शरीफ जी आयत जो तर्जुमो आहे त अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज़्यादा हक़दार आहिनि सदके सुभान अल्लाह हा यार वल्लाह व रसूलुहु अहक्कु अन युर्दूहु अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज़्यादा हक़दार आहिनि त क़ुरान त ईअं चवे हा त ऐं युर्दूहुमा इन्हनि ॿिन्ही खे राज़ी कयो इए हो तो कुरान इए चवे हा अल्लाह इए फरमाए हा सीखो तस्निया जो हुजे हा छो त मथां भी जिक्र बिन हस्तन जो तो कुरान बयान करे अल्लाह खाई उन्हीअ जे रसूल जो त अल्लाह कोई उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज़्यादा हक़दार आहिनि त इन्हनि ॿिन्ही खे राज़ी कयो वञे पर रब इए न चयो रब फरमायो त ऐं युर्दूहु अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज़्यादा हक़दार आहिनि त ऐं युर्दूहु ज़मीर वाहिद आहे त सिर्फ़ हसन हुसैन जे नाने खे राज़ी कयो सुभान अल्लाह सदके 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 महबूब राज़ी त अल्लाह राज़ी हथ मथे खड़ो टेॾा भाई न टे होत मिड़ई हिकिड़ो साईं सैयद गुलाम मुस्तफा शाह जो चवे पियो त वरी इहा आयत अल्लाह ताला तो फरमाए पियो त वल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरसूलुहु अहक्कु अन युर्दूहु अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज़्यादा हक़दार आहिनि त इन महबूब खे राज़ी कयो वठी अचां दल्लो दिल्लीअ जो ठग नंबर 420 तू चवे थो त अल्लाह राज़ी हुजे पर अल्लाह तो चवे त महबूब राज़ी हुजे सुभान अल्लाह बेशक चिट्टो बीठो आहे चिट्टो न मञे क़ुरान खे
खुदा तबारक व तआला फरमाइश तो कुल्लुहुम यतलबून रदाई व अना अतलुब रदाक या मोहम्मद। इन्हीअ खां वधीक जो शान बुलंद कहिड़ो कया जो सारी कायनात चवंदी आहे त रब राज़ी हुजे, पर मां रब चवंदो आहियां त मदीने वारो राज़ी हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन्हीअ खे राज़ी कर, मुल्ला हुजे, मवानी हुजे, वहाबी हुजे, सुन्नी हुजे, शियो हुजे, आला हदीस हुजे, कुरान खे मञो त इन्हीअ खे अॻ में राज़ी कयो जे इहो राज़ी अथव त पोइ रब राज़ी अथव, न त मोचण में। महबूब वे कुर्सीअ ते मां तुरीद अन अस्ना बि उम्मतिक। छा थो चवे तुंहिंजे उम्मत सां मां कहिड़ो सलूक कयां जेको तूं चवे पंहिंजे ज़बान सां। मदीने जा साईंदा फरमान पिया त जेड़ी महिल मां रब जी या महिरबानी ॾिसंदुसि त अर्ज़ु कंदोमांसि अस्सालिहून लिल्लाहि व तालिहून ली। जेकॾहिं मूंखे राज़ी करणो अथई चवे थो त तूं चओ त मां तुंहिंजे उम्मत सां कहिड़ो सलूक कयां त नेक माना तूं खण गुनहगार सभु मां मोहम्मद खे ॾे। हाय हाय, वॾा थोरा, वॾा थोरा। हाणे त ॻाल्हि सम्झ में आयव त हाफ़िज़ अली अकबर जा रुगो इहे ठंडा लफ़्ज़ न हुया, मगर क़ुरान हदीस जे रोशनीअ में हुया। निधड़का क़यामत जे ॾियारे काफ़िर हूंदा, बेअदब गुस्ताख हूंदा, बद मज़हब हूंदा, आले सुन्नत वल जमात वारा धड़का हूंदा, निधड़का न हूंदा। क़यामत उन्हनि जे लाइ निधड़कनि जे लाइ आहे जेके धड़का आहिनि उहे ख़ुदा जे कहर खां बची विया। छा थो चवे, छा थो चवे? वाह सही वाह। खुश थी झूठ। कयामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की। वाह जाना हाय हाय। कयामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की। उधर दीदार रब होगा, इधर सूरत मोहम्मद की। सबके खुदाई उनको लेता है जिन्हें अमाल थे अच्छे, पर बुरों को आप लेते हैं, ये आदत है मोहम्मद की। हाय हाय। हालो चवेन जे कॾहिं इहे शयूं तव्हांखे अलाह ऐं उन जे रसूल खां वधीक प्यारियूं आहिनि त पोइ इंतज़ार कयो जेसि ताईं अलाह पंहिंजो हुक्म मोकिले। मुंहिंजा मौला तूं कहिड़ो हुक्म मोकिलींदे? अलाह तो चए त अज़ाब जो, पोइ जल्दी अज़ाब वारो हुक्म मोकिलियां या देर वारे अज़ाब सां मारियां, पर छॾींदो सां न जॾहिं तव्हांखे अलाह ऐं अलाह जे रसूल खां वधीक पीअर लॻा, प्यारा पुट प्यारा लॻा, ज़ालूं प्यारियूं लॻियूं, भाइर प्यारा लॻा, माल प्यारा लॻा, वापार प्यारा लॻव, ग़रीबनि जा रत चूसे करे ऐं मिस्कीननि जा माल खणी करे किरोड़नि जा बंगला ठारायव। जेकॾहिं अलाह ऐं अलाह जे रसूल खां इहे शयूं तव्हांखे वधीक प्यारियूं हुई त पोइ तव्हांखे को जीअण जो हक़ कोन्हे को। चइनि ॾिहाड़नि जी ज़िंदगी ॾिनी तमाम जे सुधरंदव त कबर ई जन्नत करे ॾींदो साम। हफ़ीज़ जलंधरी शाहनामे इस्लाम वारे बुज़ुर्ग ॿ हिकिड़ा शेर चया आहिनि। बस मां पंहिंजे उन नाक़सा अकुल ते उन्हनि ॿिन्ही शेरनि खे फिट कयो आहे। तर्जुमो हिकिड़ो क़ुरान जी आयत बणायो थमास, ॿियो हदीस जे तर्जुमे ते हयो थमास। पोइ हाणे पढ़ा थो, पोइ कंहिंखे वणे न वणे, बिस्मिल्लाह दा, तव्हांखे न वणंदो त मां वरी लाड़ करे मोटायूं खयूं हलियो वेंदो। पर जे ॿुधो त पोइ ॾाढा सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां। चवे तो त मोहम्मद है मताए, मोहम्मद है मताए, आलमे इजाद से प्यारा, पिदर मादर बिरादर जान माल औलाद से प्यारा। बेशर में तो चवे तो मोहम्मद की मोहब्बत, मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है।
ना मुकम्मल है। रखणी मां ॿ टे कलाक करे सघां थो ॿिया, पर दिल में क्षमा त तव्हांखे सहाबा किराम जो ईमान अक़ीदो ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि, पोइ भली सॼी ज़िंदगी फथकी मली वञे, असांखे जवाब ॾेई न सघे। बस ॻाल्हि इते भुकाईंदासीं अहिड़ी आशिकनि वटि जो इते हिन जो न अकुल हली सघंदो, न इन जा बहाना हली सघंदा, न हिन जूं ठलियूं कूड़ियूं इटिकियूं मिटिकियूं हली सघंदा। ॻाल्हायो ॿुधंदा उते थी वे यार, हाफ़िज़ अल्लाह खे मञबा। ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमत वारे हबीब हसनैन करीमैन जे नाने खातून जन्नत जे बाबे जी तबियत मुबारक नासाज़ थी पई। हजरत बिलाल अज़ान ॾिनी, मस्जिद नबवी में अचे दरवाज़े हवेली मुबारक जे मथो हथ ॿधी बीही रहियो, इंतज़ारात महबूबा अचण जमायत कराए। जड़ी मतलब नमाज जो टाइम कम थींदो पियो वञे, आखिर मजबूर थी पियो बिलाल दरवाज़े ते दस्तक ॾिनई। अबो मां कदमनि तां घोर कया, मेहरबानी थे ॿाहिरि तशरीफ़ खणी अचो, नमाज जो टाइम थी वियो आहे। हसन हुसैन जे नाने अंदरों हजरत बिलाल खे फरमायो त मुरू अबा बकरिन फलयुसल्लि बिन्नास। बिलाल जी वाका हाणे फरमायो त अबू बकर खे चयो त माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए, मुंहिंजी तबियत मुबारक नासाज़ आहे, मां नथो अची सघां। हज़रत बिलाल जूं अखियूं अश्क बार रुअंदे रुअंदे अबू बकर खे अर्ज़ कई त साईं हुकुम ॾिनो थी त बीह मुसले ते माण्हुनि खे नमाज़ पढ़ा। साईं जंहिंजी तबियत मुबारक नासाज़ आहे, नबी साईं जी घर वारी हजरत अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी असां मोमिननि जी माउ हजरत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा पंहिंजे घोट खे अर्ज़ कयो त मुंहिंजा राणा, मुंहिंजो बाबो अबू बकर सिद्दीक़ दिल जो नरम आहे, तुंहिंजे मुसले ते बीह न सघंदो, कंहिं ॿिए असाबिय खे हुकुम कर त नमाज़ पढ़ाए। पाण बीबी साहब खे सख़्तीअ सां मना फरमायो त बीबी साहब खामोश, मुरू अबा बकरिन फलयुसल्लि बिन्नास। अबू बकर खे चयो त माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए। हिकु ॾियारो गुज़री वियो, 5 वक़्त पढ़ाई, ॿियो ॾियारो गुज़री वियो, 5 वक़्त पढ़ाई, ॿियो ॾियारो गुज़री वियो, 5 वक़्त पढ़ाई, 3 ॾींहं गुज़री विया। नबी साईं जे मुसले ते अबू बकर 15 नमाज़ूं पढ़ायूं, चौथो ॾियारो वा सुबुह जी नमाज़ पढ़ाई, ज़ुहर जे नमाज़ जो टाइम थियो वा। इते मदीने वारे साईं जी तबियत मुबारक में कुछ फरहत थी, पाण चौपाई तऊं थिया। हेॾो अबू बकर मुसले ते अल्लाहु अकबर कयूं बीठो वा, होॾो असहाबनि जी नियत नमाज़ जी लॻी पई आहे। काबे ॾे मुंहुं लॻो पियो आहे, नमाज़ में महू हिन मुस्तग़रक़ हिन, अल्लाह जे इश्क में अल्लाहु अकबर करे बीहंदा त तकबीर वही वई। खुदा जी कुदरत हेॾो मदीने वारे साईं जी तबियत मुबारक जो फरहत थी, पाण चौपाई तऊं थिया। बुखारी जी ॿुधाई रवायत आहे, फकशफ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतरल हुजरत यनजुरु इलैना वहुव कायमुन कअन्न वजहुहु वरकत मुसहफन सुम्मा तबस्सम। मदीने जे साईं पंहिंजे हुजरे मुबारक जो दरवाजो खोलियो, पर्दो मुबारक को हटाए करे पंहिंजी प्यारी जमायत खे ॾिसनि पिया बीठा। पर्दो मुबारक को हटाए करे दरवाजो इहो ई आहे, हुजरो इहो ई आहे जिथे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो मुबारक आहे। मस्जिद नबवी भी इहा ई आहे, छटन वारी चाह। बस रुगो पर्दो हटियो त जमात सॼी पंहिंजी खे ॾिसनि पिया बीठा।
असाबी ता चमन ॿिया त असां टिनि ॾियारनि जे दीदार जा उञायल बुखायल हुयासीं, बीठा त अल्लाह जे नमाज में हुयासीं, पर जेॾी महिल असां पर्दे जे हटण जो आवाज़ महसूस कयोसीं त असां नमाज खे छॾे रसूलुल्लाह जे हुजरे में मुंह करे बीही रहियासीं। वठी अचेसि मौलवीअ खे, चवेसि बुखारी खयूं अच जाए न त सोटियूं हणंदो मां कूड़ा। हे असाबनि जो पंहिंजे महबूब में इश्क ऐं ईमान आहे। उन्हनि अबो अमा त कुर्बान कया, माल मडियूं त कुर्बान कया, भाइर कदमनि में कुहाया, माल मथो कुर्बान कया, वापार कुर्बान कया, जायूं सॼी ज़िंदगीअ में मारियूं न ठहरायनि, पर हाणे हेॾे नज़र कर त ख़ुदा जी नमाज़ रसूलुल्लाह जे मथो कीअं था कुर्बान कनि। असां बि था चवनि पिया त जेॾी महिल असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरे मुबारक ॾे मुंहुं कयोसीं कअन्न वजहुहु वरक़त मुसहफ़िन, ॾिसूं पिया त क़ुरान जे वरक़नि वांगुरु नबी साईं जो चेहरो चिमके पियो। सुम्मत बसम, ऐं असां ॾे ॾिसी मुरकनि पिया। असां ॾे ॾिसनि पिया, मुरकनि पिया, ख़ुशि पिया थियनि। खणी नेण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र, त सूरज शाखूं झकियूं कुमाड़ो कमर, हे तारा कतियूं ताइब थिया मुझे देखी दे दिल पर, झको थियो जोहर मुझे जान बजे त जमाल सी। अल्लाह ताला इल्हाम न कयो असां बंदे त नमाज भॼी पियव। मां रब जे नमाज खे छॾे करे तव्हां रसूलुल्लाह जे मुंहुं मुबारक ॾे बीठा था ॾिसो, काबे ॾांहुं मुंहुं फेरायो, नबीअ जे हुजरे ॾे मुंहुं करे बीठा आहियो। मदीने वारे बि मनो न कई असाबनि खे त इहो छा था कयो, काबे ॾे मुंहुं करे बीहो, नमाज त भॼी पई, इहो छा था कयो, इहे न कयो। हुजूर बि इहे न मनो कई, न फरमायो। असाबनि जे मथो कहिड़ी तो फतवा ॾे हाणे। चवे थो त नमाज अच्छी, रोजा अच्छा, ज़कात अच्छी और हज भी अच्छा, मगर मैं बावजूद इनके मुसलमान हो नहीं सकता। अरे बाकी काफे मुसलमान थी दे। चवे तो न जब तक कट मरूं मैं ख्वाजा बतहा की इज्जत पर, खुदा शाहिद है मेरा कामिल ईमान हो नहीं। हजरत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे तो त नबीअ जे दीदार फरहत खां बाद में असांजी कैफियत कहिड़ी हुई, असहाबनि जी कहिड़ी हुई। चवे तो त फहम मना अन नफ्ततन मिनल फरह बिरुयत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फनकस अबू बकर अला अकबैहि लियसल सफ वज़न्न अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खारिजुन इला सलात। सॼी बुखारी याद करे आयो आहियां, को ॿियो छा। हजरत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए पियो त असां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जे ख़ुशीअ में इहो इरादो कयोसीं त नमाज़ खे छॾे बस दिल पर जे दीदार में ई महू थी वञूं। हजरत फनकस अबू बकर अला अकबैहि लियसल सफ वज़न्न अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खारिजुन इला सलात। हजरत अबू बकर सिद्दीक़
इहो ख्याल कंदे मुसल्ले खां पोइ ते हटी आयो त शायद मदीने जा साईं जमायत कराइण जे लाइ तशरीफ़ फरमा था थियनि पर पर्दो मुबारक हटियो पियो आहे पाण जमायत खे ॾिसनि पिया सभिनी असहाबनि सगोरनि काबे खे छॾे करे महबूब जे हुजरे मुबारक ॾे मुंहुं करे बीठा पंहिंजे दिलबर जे दीदार में हा वाह जो हिते मुंहिंजे मुर्शिद शहर चयो आहे चवे थो त जॾहिं दीद पवई रुख अनवर ते जॾहिं दीद पवई रुख अनवर ते पिछे विरद वज़ीफ़े बंद कर दे कर ख्याल इहो तहे केरो अबू बिया तोल तराज़ या तंग कर दे हर दीद कुरान दा तौर समझ यासीन दे वर को उथल दे गए मिस्कीन मोहम्मद मुहब मिलिया ॿिया ख्याल खराब खत्म कर दे असां इरादो कयो त नमाज़ खे छॾियूं दिलबर जे दीदार में ई हुजूं फलम्मा वदहलना वजह नबी जिल्लाह कअनज़रना मंज़रन कत्तो अजब इलैना मिन वजह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीन वदहलना जवे तो त जॾहिं दरवाज़े जो पर्दो हटियो ऐं सोने रसूल जी सूरत पाक असां जे साम्हूं आई त सभु आशिक चवण लॻा त सजण साम्हूं आव त ॾिसी लाहियूं ॾुकड़ा खुदा जे ज़ात जो कसम असां बि था चवनि पिया त उहो एतिरो त हसीन ऐं दिलकश मंज़र हुयो जो अहिड़ो मंज़र असां कॾहिं न ॾिठो हो वरी भिटाए हेॾो कूक कई त अॼु पिणु ईद क़याम जो साम्हूं मिलम सुबरी तूं रुगो जुमन जी खिताबत ते अहिड़ा दिलकश अहिड़ा इश्क ऐं मोहबत जा वाइज़ कर तू सबड़ विझी सुम्ही पोइ आशिक़ई वञी पूरो करे ईंदनि पर हिननि खे जागा रुगो पंहिंजे लाइ दावा कई वेठा त सभु कुझु माया सभु कुझु माया सभु कुझु माया चाहे सभु कुझु रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात चवे त अॼु पिणु ईद क़याम जो साम्हूं मिलम सुबरी दोस्त जे दिल घुरिया दोस्त जे दिल घुरिया मुहब से मिलिया मैं अंगण से आयाम जानी मुझे जी अजा या बुखारी जी रवायत है पर फहम मना अनफ्ततन जे जाय ते मुस्लिम शरीफ में वरी हे लफ्ज़ आहिनि केड़ा तफबहतना व नहनु फिसलाते मिन फरहिन बिखुरूज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे तो असां महबूब अलैहिस्सलात वस्सलाम जे दीदार जे ख़ुशीअ में मदहोश थी वियासीं ॻाल्हायो ॻाल्हायो मदहोश थी वियासीं गुम थी वियासीं बेखबर बणिजी वियासीं हैरान थी वियासीं खामोश थी वियासीं जो असां बि था चवनि पिया त असांजो नमाज़ ॾे तवज्जो हुई न रहियो हा यार या हदीस समझो देखते चवे तो फबहतना वनहनु फी सलात मिन फरहिल बिखुरूज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे तो त असां महबूब जे दीदार जे ख़ुशीअ में मदहोश थी वियासीं सुभान अल्लाह हाँ हाँ वजद तारी थियो गुम थी वियासीं बेखबर
जो नमाज ने असा जो तवज्जो हुई न रहो बराबर या ते महबूब जी मोहब्बत सुभान अल्लाह ही अब का जमा चेहरो भी तो चेहरो होना के नमाज याद किया जे जो पान मदीने वारो फरमाए त मर रहानी फकत रहल हक जहमा मोहम्मद के डिठो तह रब के डिठो मुल्ला के चो तने लानत पवई तो जड़ो किए हाय हाय जेडी मल मेराज में अल्लाह साईं पांजो दीदार करायो हाने रब फरमास वनी यो यो इहो ऐलान कर त जे मुखे डिठो त रब के डिठो सुभान अल्लाह द बात में ही काने छा थव बात में छा थव बात में आखिर बुधायो तो सही ना बेटा ये जो असा जात न बनायो त महबूब जो शान बुधायूं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चवे तो त गुर खे कदियो कापड़ी वनी रावल रूबरू फकान काब कौसैन ओ अदना ये जोगी डिठी जूल हक के मिलियो हु लाहू दिला मकान में लाहू दिला मकान जो जॾहिं सामी सैर कयो जिते रंग न रूप को रावल तित रसियो लई सक मिसली शैउन हुस्न हंध न को कुछ अंदर गाल्हायो अहद अहमद पान में मेरा अब्दी बाओहा वाह जी मुलाकात सुभान अल्लाह कुछ अंदर गाल्हायो अहद अहमद पान में अहद अहमद पान में कुझो गाल्हायो कुझो अन अहमद बिला मीमन ई सनासी समझो उछो हद म उछो आहे अहमद हेकड़ो वाह सही वाह जब देखो त केडो भी कमीनो मुनाफिक कुर्ब दे तह मौन अल्लाह जो शक अरे इन्हीं अखा भलो अक जो सेके रख जे सूरत चाहिदा सा गुम थी व्यासे नमाज दे असा जो तवज्जो न रहो रसूलुल्लाह के दीदार में मदहोश बन जी व्यासे अखन जाडो जो एड़ी सूरत पाक हुजे टे टिन ॾियारनि खां महबूब जो दीदार कोन थियो हो पीरन फकीरन वारो आ मुर्शिदन वारो आ तुंहिंजे मुर्शिद जी तबियत नासाज थे हावेली मुबारक ते हुजे हफ़्तो रुगो न निकिरे त पोइ फकीरन जा ॾिस लेटा न ॻाल्हाईंदो हाणे क़ुरान पुॼंदो जे वहा भी आयो त भली न ॻाल्हायो जे मुर्शिदन वारा आयो त ॻाल्हायो ये आहे या मां ग़लति थो ॻाल्हायो शिकायल हा सतायल हा उञायल हा नमाज़ूं पढ़ंदासे महबूब जे दीदार जे ख़ुशीअ में बीठा आहिनि सोनो साईं भी पर्दो उहो जो हटायूं बीठो वा त बीठो वा आशिक तर्जुमो कयो त जीम जमाल हबीब जो थी दुनिया में वियो दंग चारियो जैते चाह मार पर रहमत वारो रंग लिखियो लोह महफूज में हुयो आके अहिड़ो अंग नबी आए निसरियो सुखन वारो संग वहे सर मिस्कीन जो तह नंगियत या नंग मुझे ढोलण जहिड़ो ढंग दाव नगी तो नेह खे हाज़िर साईं हाज़िर हाज़िर चवे थो ता साजा सजो तवज्जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक दे वरी जेके हदीसन जा शारिह थिया आहिनि उन्हनि भी कमाल कया आहिनि खुदा जे ज़ात जो कसम अग में त आशिक इमाम अहमद कस्तलानी इरशाद साली सरह शही बुखारी में लिखियो त फहब मना ऐ कसदना अन नफ्ततना बअन नखरुज मिन सलात चवे तो त पास
असा महबूब जे दीदार जे खुशीअ में इहो फ़ैसिलो कयोसीं त नमाज़ छॾणो। वरी वाह बि कन ॾेई ॻाल्हि ॿुधे खणी आ लाम उद्दरारी शरह सही बुखारी जेको रशीद अहमद वहाबी कट्टर दयू बंदीअ जो लिखियल आहे उन्हीअ में लिखियो त वकानू मुतवस्सिलीन इला हुजरतिही फलम्मा अहसू बिरफ़ सद्र इल्तफतू इलैहि बिवजूहिहिम। चवे थो त सभिनी असहाबन जो तवज्जो नबी साईं जे हुजरे मुबारक ॾे हो। जॾहिं उन्हनि पर्दे जे हटण जो महसूस कयो त तमाम सहाबा किराम पंहिंजा मुंहं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरे मुबारक ॾे कया। बस पछाड़ीअ में इमाम बुखारी फ़ैसिलो कयो असहाबन जी कैफियत बयान कयई वालहाना मोहब्बत बयान कयई। इमाम बुखारी लिखियो त वहम्मल मुस्लिमून अन यफ्ततनू फी सलातिहिम फअशार इलैहिम अतिमू सलातहुम। चवे थो त नबी जे असहाबन नमाज खे तरक करण जो इरादो कयो पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इशारो कन त नमाज भञो न नमाज छॾियो न इन्हीअ नमाज खे कंप्लीट कयो पूरो कयो। जेॾी महिल पाण पर्दे खे हेठि लाथो पोइ असहाबन काबे ॾे मोह करे ऐं नमाज खे पूरो कयो। हे मुल्लो एड़े वो किदो रखंदो इन्हीअ ईमान ते हल न केड़ो हाणे जेको सिपाही साहब आ तो सदाए पंहिंजे सिपाही साहब आ तो सदाए असाबन जे किरदार ते अमल करना। हाँ असाबन जो त इहो अकीदो नबी जे ज़ात बाबरकात में आशिक़नि इन्हनि जा तर्जुमा कया छा। इक़बाल रुगो बस सिटूं लिखियूं न ॿुध त चवे थो त अदाए दीद सरापा न्याज थी तेरी किसी को देखते रहना नमाज थी तेरी। हाय हाय वाह सही वाह ये वरी ॿुधायो छो न ॿुधाईंदो साहिब। चवे थो त अदाए दीद सरापा न्याज थी तेरी किसी को देखते रहना नमाज थी तेरी। वाह यार वाह सुभान अल्लाह। देवरी आशिक़ चयो त दरे मुस्तफा पे जबी झुकी तो निदा दी हाथ पे गैब ने तेरे वो भी सजदे अदा हुए जो कज़ा किए थे नमाज में। वॾो बयान आहे जेकॾहिं हिक हिक साबिया जो इश्क वरी अलॻि अलॻि जुदा जुदा बयान कयो वञे तूं काथे ॿुधंदे। हाणे महिरबानी कयो मां बि कलाक सवा खां मथे टपी वियो आहियां मां जे मखूं बि एतिरो कहद न लॻायो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि आबाद रखंदो पर मदीने जे साईं जे ज़ात बाबरकात जो जेॾी महिल विसाल मुबारक थी वियो एॾे तवजो कर हाणे वठी थो हलाए इश्क जे जहान में हेॾे हेॾे ख़्यालो अथई हाय हाय समुंड जे विच सीर में वठी थो हलाए काथे कुंड में तो हली लहे पो मर या अल्लाह अल्लाह हाय आ रहा हाय आ रहा। सुल्तान बाहू तो फरमा बता इश्क दरिया मोहब्बत दे विच थी मर्दाना तरिजे जिथे लहर गजब दिया ठाठा कदम उठाई धरिए ओझड़ झंग बलाए मेले वेखो वेख न डरिए नाम फकीर तदा थींदा हजरत बहू जडा विच तलब दे मरिए वाह सही वाह। ये आने मुझी तकीर तो सुबाने ने के बुधा ॾिसां त मांखे जवाब ॾियण वाइदो आहे त मां कंडियारे में वरी वाइद ते नहीं दो सुभान अल्लाह। ॻाल्हायो छो न था शाबाश। जेॾी महिल मदीने वारे साईं जो विसाल मुबारक थी वियो त सही बुखारी जे शरह में इमाम करमानी लिखियो आहे
लिखे तो इन्नी ला उरीदुल मदीनत बिदून रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वला अतहम्मल मकाम रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खालियन अनहु। हजरत बिलाल तो चवे पे तो यार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाए मुझो मदीने में जी नथो लगे, मुझी मदीने में दिल नथी लगे, मां मदीने में कौन रह दुसे। मां तवा को साखते पुछा थो त छा हजरत बिलाल के मदीने मुनव्वरा जी फजीलतुन जी खबर कान हुई? नबी को कोन बुधो वई त मदीने जी मिट्टी भी शफा है ऐं मदीने जे माण्हुनि सां जेको उचाईंदो ईअं गरी वेंदो जीअं लूण पाणीअ में गरी वञे। वॾो शान आहे मदीने जो, मदीने वारे जो। तू त चवे थो त मां मौलवी थिया, आलिम थिया, काज़ी थिया, फाज़ुल थिया, मुफ्ती थिया, फलाणो थिया, मगर आशिक़नि चयो त न, मुहम्मद मुस्तफ़ा जे दर संदो गोलो गदागर कर। नथो चाहिया त को औलिया आलिम या तवंगर कर, न घुर्जे हौज ऐं कौसर, फक़त ज़ियारत सुहिणे सरदार जी मूले मुक़रर कर। वाह आमीन, वाह सही वाह। पो पछाड़ीअ में चयई त नथो चाहिया कलंदर कर। वाह वाह सही वाह। नथो चाहिया कलंदर कर, नथो चाहिया सिकंदर कर, पर सनाईअ खे सनागर ऐं नबीअ जे दर जो नौकर कर। हा यार, हथ मथे करे सुभान अल्लाह न चयई। हाणे ऐलान कराया थी, हाणे वरी अहिड़ो तो शेर ॿुधाया जो पाण ई ॼाणे तो सुभान अल्लाह चवंदे चवे थो त नथी जे इश्क अरबीअ जो त कलमे जो पढ़णु कहिड़ो। वाह वाह, हदायत आला सुभान अल्लाह। चवे थो त नथी जे इश्क अरबीअ जो त कलमे जो पढ़णु कहिड़ो, अड़े नथी सिक जे मदीने जी त काबे ॾे वञणु कहिड़ो। वाह वाह। तू आलिम बा अमल आही, तू साहब वा शरीयत जो, पर नथी जे हुब हबीबन जी त शरीयत ते हलणु कहिड़ो। हाँ तू सूफी बा सफ़ा आही, तू साहब वा तरीक़त जो, पर नथी जज़्बो मोहब्बत जो त तस्बीह ते ॻणणु कहिड़ो। वाह जी। तो चवे त तू मजनू जे मिसल शैदा शफीअ जे शौक़ में थी वञ, अड़े फिदा थी दर मुहम्मद जे ॿिए दर ते रुलणु कहिड़ो। वाह वाह। पो चए त नबीअ जे नात में बेशक अनीसा शेर चवंदो कर, पर बिना उल्फत मुहम्मद जे लिखणु कहिड़ो, पढ़णु कहिड़ो। वाह सही वाह। हाणे इहे एॾा आशिक, इहे सभु मुश्किल मुशरिक ऐं बिदअती ऐं जहन्नमी थिया। बाक़ी तव्हां ठोड़ू मुल्ला वेंदो बेश्त ॾे, छो हरू भरू चिता थिया क़यामत जे ॾियारे कंडोड़ा सोटनि सां हणी ड्राए विझनि। तूं हल त सही। बिलाल तोखे मदीनो नथो वणे? चई बस मदीनो हाणे मुंहिंजे दिल ते नाहे, मुंहिंजी जी मदीने सां नथो लॻे, ऐं न वरी मां में इहा सघ है, ताक़त है जो मां इन्हनि खाली जाइन खे ॾिसी सघां जिते मुंहिंजा हुजूर वेहंदा। सुभान अल्लाह। बेटा ये फरमायो त अंगण उहे ई, पर जत न ॾिसां जूई में, ओता को ओठन जूं सोझम संभोई, अखड़ियूं रोई मांगुन हारे मोटियूं। हजरत अबू बकर सिद्दीक़ खे दी खबर पवई, बिलाल खे चई त खबरदार कुछ होश कर, तोखे उहा ई साॻी अज़ान जी ड्यूटी ॾियणी आहे जेका रसूलुल्लाह जे ज़ाहिर ज़िंदगीअ में ॾींदे हे छा को चवंदो मथे त मदीने में मां न रहंदुसि, मदीने सां दिलि नथी लॻे। जेको जवाब ॾिनो बिलाल हजरत अबू बकर सिद्दीक़ खे चवेसि थो त या अबा बकर इन
इन कुलता इन्नमा इश्तरैतनी लिनफ्सिका फअमसिकी व इन कुलता इन्नमा इश्तरैतनी लिल्लाह फदअनी। अबू बकर गाल बुध जे कदे तो माके पांजे लाए खरीद कयो वाद भली माके रोके छडे पर जे अल्लाह जे रजा जे खातर माके खरीद कयो हुई त मुके मुझे हालत छडे दे मदीने में न रह। वाह 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 जो जवाब कड़िया बुखारी कुरान जो कसमाद मदीनो छड़ियो हलियो शाम जे मुल्क में वञी रहियो हलब में महीनो गुजरिस 2 महीना गुजरिस 3 महीना गुजरी विया 4 महीना गुजरी विया 5 महीना गुजरी विया 6 महीना गुजरी विया वञेस पई इश्क जी बाह वधंदी 4 महीननि में वरी ख्वाब में भी नबी ज़ियारत न करायस ऐं तो हिकिड़े ॾियारे दर्द मोदाह करई चवई त अल्लाह उहे आन न तने असांखे ओ ॾही हे हे अल्लाह उहे आने न तने असांखे ओ ॾही ॾुखी ॾींहुं हुन गुज़रे तकींदे तनकान जन सां रूह रिहान से वादी कर वेझड़ा। अरे जॾहिं महिल जो दर्द मुदाह करे सुम्हो त मदीने वारो मथो अचे बीठुसि बिलिस महबूब सुभान अल्लाह पाण मथो अचे बीठसि पाण फरमायो त मां हाज़िल जुफ़वत या बिलाल अम्मा अल्लख अन तज़ूरनी या बिलाल 6 महीना गुजरी विया थी मां सां मिलण माॾे अचण छॾे ॾिनो थी बिलाल छा तुंहिंजो दिल तुंहिंजो जीउ मूं ॾे अचण जे लाइ नथो चाहे नथो घुरे। जड़ी मल जो मदीने वारे साईं ज़ियारत कराए इहे लफ़्ज़ मुबारक चयस आऊं तो आशिक भगो हाय वाह सही वाह ॻाल्हाए ॾिस इहे न कयो। जड़ी मल मदीने शरीफ़ में अचे पातो त महबूब जे मज़ार मुबारक जे मथां अचे इहे पियो चवेसि जीअं जहिड़े जाॻंदे ज़ाहिरी ज़िंदगी में ॻाल्हाए पियो आहे जो रात मांखे चई अचे त छो नथो मां ॾे अचे मां आयो आहियां त हाणे मां सां मिल त सही न। वरी मदीने पाक जे माण्हुनि को पुछंदो वधे त मदीने वारो तव्हां साईं काथे ॾिठो अरे ये चढ़िया हा नबीअ जे इश्क में छा बिलाल खे ख़बर कान हुई त मदीने वारो साईं मिसाल मुबारक करे वियो आहे। बिलाल सियाणो थियो मदीने जा साईं जन्नत जा मालिक वञी थिया आहिनि बेहोश थी किरी पियो असाबन सगोरन टंगो टाली करे खणी करे मस्जिद नबवी जे कंहिं कोने में विहारियुसि होश केॾी महिल आयुसि चौधारी असहाबी खे गॾु थिया मदीने जे शहर जे माण्हुनि खे ख़बर पइजी वई अॼु बिलाल जे ॾिसण जे वास्ते मिलण जे वास्ते आया हज़रत बिलाल खे चवण लॻा त बिलाल ॻाल्हि ॿुधी थी अॼु त अल्लाह जो नालो थी असांखे अज़ान तूं ॿुधाए अज मदीने वारे साईं जी याद ताज़ी कर असांजा छुटल फट चिकाए चवे नथो त ॻाल्हि ॿुधो अज़ान मां कोन चई सघंदुसि जॾहिं अज़ान चवंदो हुम अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह त ज़ियारत सां मुशर्रफ थींदो हुयुसि दीदार सां अखियूं ठारींदो हुयुसि हाणे इन जॻह ते ईंदुसि त मां कंहिंखे ॾिसंदुसि मां अज़ान न हलंदी मां न चवंदुसि अज़ान चवे तो साईं मुसिके जीअं अज़ान जे आवाज़ लाइ मूं तन अंदर थी सिकतन साॻियड़नि जी बिलाल सभा जवाब ॾिनो भाग मां न चवंदुसि बटन असाबन पाण में हिक ॿिए सां ॻाल्हायो त ॻाल्हि ॿुधो बिलाल खो अज़ान चवराणी आहे कीअं चवे असाबीअ चयुसि त ॻाल्हि ॿुधो वञो हज़रत इमाम हुसैन खे वठी अचो त पोइ भाग चवंदो वञो उतो असाबी उठिया शहज़ादनि ॾे विया हज़रत इमाम हुसैन खे वठी आया आशिका हज़रत इमाम हुसैन खे वठी आया असां बिलाल सां मसो हलायो आहे पर इनकार कई बीठो आहे अज़ान नथो चवे कि हलो मां तो हरी चवांसि नंढड़ो शहज़ादो आहे 8 सालनि जो आओ यार जड़ी मल मस्जिद नबवी में आयो हाणे हुक्म थो करे बादशाह आयो
तवा शहजादा आयो सैयद ज़ादा आयो तवा जो रब बड़ो शान कयो मानू कणी तवा के छा भी समझन पर जेको असा के मुर्शिद मशहूर ने वारे आल बैत जो अदब सिखारियो हाँ यार हाँ भेज मशहूर वारा सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह त सैयदन जे हवेली दे भी न दिसदा तया बेअदबिया असाजे सारे सिंध सूबे जे अंदर बलक सारे पाकिस्तान में जेकॾहिं सैयदन जे शान जी रूह शनास कराई त सरदार मशहूर वारे सैयद पान सबक वेठे पढ़ायो हिकिड़ो सैयद आयो साईं मांखे ये पंहिंजा कपड़ा लाहे ॾे त मां कयां हाज़िर साईं पान गोॾ घुरायूं लाख सलवार लाथऊं पहिरियाण लाथऊं दस्तार मुबारक सभु उन सैयद खे ॾिनऊं समझो धानी सैयद समझो त निकिरंदुसि ॿार फ़क़ीर मारींदा साईं मशहूर वारे खे अर्ज़ कई त साईं हाणे मां तोखो कपड़ा लाराया न तो मूंखे कपड़ा ॾिना आहिनि सैयद ज़ादो समझी करे पर तुंहिंजा फ़क़ीरनि जूं अखियूं ॻाढ़ियूं हे मूंखे मारींदा पाण फरमाईंदो हलियो वञ मां झले तो छॾियां तोखे न मारींदा पाण हुकुम फरमायो त ख़बरदार मता कंहिं सैयद जे मथो अखि मेरी कई आहे मारे छॾींदोसांव दरगाह तो कढी छॾींदोसांव सब फकीर बस करे वेही रहा वरी ॿियो हिकिड़ो सैयद हो असुर जो साईं मियां साईं भांग ॾिनी लाउड लॻल हूंदा हा वॾा मां मथे ते क़ुरान खणी इहा ॻाल्हि थो कयां त उहो सैयद हुयो बि शियो ऐं उतो भॻो एॾी का अज़ान जो आवाज़ जी कशिश थी त अॼु मां सुबुह जी नमाज़ जी साईं मशहूर वारे जे कढ वञी पढ़ां सियारो हुजे ॾकंदो आयो जड़ी महिल साईं जे कॾहिं नमाज़ पढ़ियो पाण ॾिठऊं जमायत ॾे त पंहिंजी लोई मुबारक लाए फ़क़ीर खे चई त इहा इन खे ॾे इहो सैयद थी वारो कर भेण हेसि सीउ लॻो अथसि वाह सही बात जो कसम खणी थो मां तव्हांखे चवां सैयद खे लोई त मिली सैयद पोइ तो मोकिलाए ॾाढो ख़ुशि थियो जेॾी महिल लोई खणी हलियो फ़क़ीर लॻसि कढ 10,000 ताईं बि फ़क़ीरनि पैसा चयसि त हाणे जी लोई ॾे चई लख जो बि साईं वारी लोई न वाह वाह हाँ सही है या सुजाना हाय अल्लाह हाँ यार हजरत इमाम हुसैन अली मकाम आयो वॾे शान वारो हुसैन सदके हुसैन वाह हुसैन जे वास्ते हजरत सखी सुल्तान बाहूदो फरमाए बदा आशिक सोई हकीकी जहड़ा कत्ल माशूक दे मन्ने हूं इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े सही तलवारा खन्ने हूं जित बलवे के राज माही दे लगे उसे बनने हूं पर सच्चा इश्क हुसैन अली दा हजरत बाहू सिर देवे राज न भन्ने हूं बेशक जेॾी महिल नंढड़ो हुसैन आयो मस्जिद में छा थो चवेस या बिलाल जी मुंहिंजा साईं नस्तही नस्मा अज़ान कल्लज़ी कुंत तुअज़िनु लिरसूलिल्लाह फिल मस्जिद वाह वाह हुसैन सुना तुझो हुकुम बिलाल खे सुभान अल्लाह असां तोखां अॼु उहा अज़ान ॿुधण था चाहियूं जेका असांजे नाने साईं खे हिन मस्जिद में ॿुधाईंदो हुए चढ़ मिंबर ते ॿुधाए अज़ान हाज़िर साईं चवां थो अज़ान वाह 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 जी अज़ान चढ़ियो मिंबर ते फलम्मा अन क़ाल अल्लाहु अकबर इर्तजतिल मदीनत फलम्मा अन क़ाल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अज़दादत फलम्मा अन क़ाल अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह खरजल अवातिक खुदूरहुन वक़ालू बअस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
बाकियन वला बातियतन वाह बाद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन ज़ालिकल यौम जेड़ी मल जो अल्लाह अकबर चयई त सारे मदीने जा माण्हू सदका भरे रुवण लगा जेड़ी मल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ते हजरत बिलाल पढ़तो जज्बात में इजाफो ईंदो वियो सारे मदीने जा माण्हू गॾु अचे थिया जेड़ी मल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते आयो त बेहोश थी मिंबर ते किरी पियो वाह सही वाह सारे मदीने जा माण्हू अचे ढुंढकरा ॾेई रुवण लॻा अॼ महबूब जी यादि ताज़ी थी वई आहे खुदा जो कसम खणी करे थो चवां त सभु इएं चवंदा पिया चंद हली अचो मदीने वारो आयो आहे एतिरे क़द्र जो हक़ ज़हरतल मुख़द्दरात मिन बुयूतिहिन पर्देदार औरतूं घरनि खां ॿाहिर निकिरी आयूं त मदीने वारो साईं आयो हाय हाय अल्लाह हाँ यार हजरत इमाम हुसैन अली मकाम आयो वॾे शान वारो हुसैन सदके हुसैन वाह हुसैन जे वास्ते हजरत सखी सुल्तान बाहूदो फरमाए बदा आशिक सोई हकीकी जहड़ा कत्ल माशूक दे मन्ने हूं इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े सही तलवारा खन्ने हूं जित बलवे के राज माही दे लगे उसे बनने हूं पर सच्चा इश्क हुसैन अली दा हजरत बाहू सिर देवे राज न भन्ने हूं बेशक यानी मतलब नडड़ो हुसैन आयो मस्जिद में छा तो चवेस या बिलाल जी मुझा साईं नस्तही नस्मा अजान कल्लज़ी कुंत तुअज़िन लिरसूलिल्लाह फिल मस्जिद वाह वाह हुसैन सुना तुझो हुक्म बिलाल खे सुभान अल्लाह असां तोखां अॼु उहा अज़ान ॿुधण था चाहियूं जेका असांजे नाने साईं खे हिन मस्जिद में ॿुधाईंदो हुए चढ़ मिंबर ते ॿुधाए अज़ान हाज़िर साईं चवां थो अज़ान वाह 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 जी अज़ान चढ़ियो मिंबर ते फलम्मा अन क़ाल अल्लाहु अकबर इर्तजतिल मदीनत फलम्मा अन क़ाल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अज़दादत फलम्मा अन क़ाल अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह खरजल अवातिक खुदूरहुन वक़ालू बअस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाकियन वला बातियतन वाह बाद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन ज़ालिकल यौम जेड़ी मल जो अल्लाह अकबर चयई त सारे मदीने जा माण्हू सदका भरे रुवण लगा जेड़ी मल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ते हजरत बिलाल पढ़तो जज्बात में इजाफो ईंदो वियो सारे मदीने जा माण्हू गॾु अचे थिया जेड़ी मल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते आयो त बेहोश थी मिंबर ते किरी पियो वाह सही वाह सारे मदीने जा माण्हू अचे ढुंढकरा ॾेई रुवण लॻा अॼ महबूब जी यादि ताज़ी थी वई आहे
खुदा जो कसम खणी करे थो चवा त सब इए चवंदा पिया चंद हली अचो मदीने वारो आयो आ एतरे कदर जो हत्ता ज़हरतल मुखदरात मिन बुयूतिहिन पर्देदार औरतूं घरन खां ॿाहिर निकिरी आयूं त मदीने वारो साईं आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क हाय हाय इकबाल कलम खयो चवे तो त अज़ान अज़ल से तेरे इश्क का तराना थी हाय यार अज़ान अज़ल से तेरे इश्क का तराना थी नमाज उसके दीदार का एक बहाना थी वाह 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 बड़े वाह आशिक तव्हां जा तर्जुमा करण यार जिंदा सोबत बाकी वरी बे कंहिं जलसे में अञा भी कसर ॾींदुसि हिन वक़्त में मुंहिंजो ख़लीफ़ो आहे भलो नाथ खाना भलो जाथो हिन खे पंहिंजी ॻाल्हि ढुल ॾींदी इंशाअल्लाह ताला तव्हांखे भली नात ॿुधाईंदो तव्हां प्यारी जमायत खे रुगो अर्ज़ु आहे त तव्हां हिन नात खान जी ख़िदमत कंदो अल्लाह ताला तव्हांजे बचड़नि में मौल में रिस्क में रहमतूं बरकतूं फरमाईंदो उन्हीअ खां बाद में दुरूद सलाम जा ॿ मिसरा थींदा सैयदन खां दुआ जा हथ खणाईंदासीं आमीन उम्मत कंदी मदीने वारो अॼु ज़रूर ॿुधंदो व आख़िर दावाना